बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। पनाह घुरां थो अल्लाह जी शैतान मरदूद खां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान निहायत रहम वारो आहे। वत्तीनी वज़्ज़ैतूनी वतूरि सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। कसम आहे इंजीर जो ऐं ज़ैतून जो, कसम आहे तूर सीना जो ऐं हुन अमन वारे शहर मके जो। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। बेशक इंसान खे तमाम सुहिणे अंदाज़ सां पैदा कयोसीं। सुम्म रददनाहु अस्फ़ल साफ़िलीन। पोइ उनखे उबतो फिराए सभिनी हेठाइनि खां हेठि कयोसीं। इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति फ़लहुम अज्रुन ग़ैरु ममनून। पर जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं सुठा अमल कया उन्हनि लाइ अजर बेहिसाब आहे। वमा युकज़्ज़िबुक बअदु बिद्दीन। पोइ ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे जज़ा ऐं सज़ा में केरु पूरो करे थो सघे? अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। छा नाहे अल्लाह वॾो हाकिम सभिनी हाकिमनि खां? सदक़ल्लाहु अलज़ीम।